ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं के लाहौर में आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास में आम चूंडूं ऐं मुल्क जी मौजूदा सियासी सूरत-हाल ते गौर अहम फैसलन जो इम्कान आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे लाहौर में आसिफ अली ज़रदारी ऐं अॻूणे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास में आम चूंडूं ऐं मुल्क जी मौजूदा सियासी सूरत-हाल ते गौर अहम फैसलन जो इम्कान आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे लाहौर में आसिफ अली ज़रदारी ऐं अॻूणे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास में आम चूंडुनि ऐं मुल्क जी मौजूदा सियासी सूरत-हाल ते गौर कयो वियो आहे। अहम फैसलन जो इम्कान आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर लाहौर में आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास में आम चूंडुनि ऐं मुल्क जी मौजूदा सियासी सूरत-हाल ते गौर कयो वियो आहे। अहम फैसलन जो इम्कान आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे लाहौर में आसिफ अली ज़रदारी ऐं अॻूणे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में आम चूंडूं ऐं मुल्क जी मौजूदा सियासी सूरत-हाल ते गौर अहम फैसलन जो इम्कान आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे लाहौर में आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पाकिस्तान पीपल्स पार्टी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास में आम चूंडुनि ऐं मुल्क जी मौजूदा सियासी सूरत-हाल ते गौर कयो वियो आहे। अहम फैसलन जो इम्कान आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर लाहौर में आसिफ अली ज़रदारी ऐं अॻूणे परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास में आम चूंडूं ऐं मुल्क जी मौजूदा सियासी सूरत-हाल ते गौर अहम फैसलन जो इम्कान आहे।